दोस्तों नमस्ते, मां धनराज अज तव्हां लाइ बहितरीन वीडियो खणी आयो आहियां त पंहिंजे चैनल जो लोगो कीअं ठाहिजे। दोस्तों लोगो ठाहिण लाइ पाण खे कहिड़ा जेके ऐप इस्तेमालु करणा पवंदा उहे तव्हांखे ॿुधायो त पहिरीं त काइन मास्टर उन ते पंहिंजो लोगो सेट कयोसि। उन खां पोइ 3D वॉलपेपर खणोसि ऐं वीडियो रिकॉर्डर, ही टे शयूं इन खां पोइ तव्हां पंहिंजो लोगो ठाहे सघो। हिन वीडियो खे गौर सां ॾिसो, इंशाल्लाह तरतीब सां ॾिसंदा त वीडियो सम्झ में अची वेंदो। अचो त हलूं था वीडियो। गाइस सब खां पहिरीं काइन मास्टर ओपन कयोसि ऐं को प्रोजेक्ट इमेज खणो ऐं उन ते लोगा ठाहियोसि। जीअं जंहिं बि ऐप सां तव्हांजो लाॻापो आहे, मिसाल यूट्यूब चैनल थियो या फेसबुक पेज थियो, इंस्टाग्राम, ट्विटर, XYZ जेको बि तव्हांजे जेके जंहिं ते बि लोगो ठाहे पोइ लोगो ठाहे सेट कयोसि। गाइस वीडियो खे तव्हां पूरो ॾिसंदा वञो त जीअं आउं लोगा ठाहींदो वञा पियो टिकटॉक खां वठी फेसबुक पेज, पोइ अलॻि अलॻि उमें जेको शॉर्ट स्क्रीन जीअं हिन जे पंहिंजे काइन मास्टर जे पासे ते जेको इहो ऑप्शन आहे स्क्रीन शॉट करण वारो, उन ते तव्हां सेव कंदा वञो। उन खां पोइ तव्हां जेको आहे पंहिंजा इहे उमेज जेके आहिनि हीअ 3D कलर फोटो कलर 3D उन ते सेट करे लोगन जो इमेज आहे उहो तव्हां गूगल तां बि कढी सघो था, पोइ हुनखे क्रॉप करे सेट करे छॾो ऐं हुनजो पोइ फोटो स्क्रीनशॉट कयोसि। दोस्तों उन खां पोइ 3D फोटो जेको ऐप आहे तव्हां ओपन कयोसि। इन जो जेको बैकग्राउंड आहे उहो तव्हां ग्रीन स्क्रीन कयो
ऐं पोइ जेके इमेज आहिनि उन्हनि खे इहे सेट कयोसि। जेके खां चाहिनि उन्हनि में इहो इमेज हिकिड़ो जेके जंहिं ऐप जो तव्हां सेट कयो आहे ठाहियो आहे उहे दोस्तों। पोइ जो घुमंदड़ लोगो हिन खे तव्हां स्क्रीन रिकॉर्डर ते रिकॉर्ड कयोसि ऐं उन खां पोइ कॉइन मास्टर ते हिन खे क्रॉप करे नंढो वीडियो ठाहियोसि। हाणे लोगो कंहिं बि वीडियो ते रखी तव्हां सेटिंग करे सघो था। क्रोम में करे छॾियोसि।